नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख। सखर में नाज़रीन के अपडेट कंदो हलां। जीअं त नेपरा जी जानिब खां 5 रुपया यूनिट में इज़ाफ़ो कयो वियो आहे त सखर जी आवाम इंतिहाई परेशान आहे। अचो त सखर जी आवाम खां राय वठूं त फ़ी यूनिट जेको इज़ाफ़ो कयो वियो आहे त इन में सखर जी आवाम जी राय छा आहे। असां था चऊं साईं, ॾाढी महांगाई लॻी पई आहे। बिजली पहिरियों ई महांगी आहे, हाणे जो 5 रुपया वधाया आहिनि यूनिट ते हे त वॾो ज़ुल्म थी वियो आहे। ग़रीब माण्हू खाई नथो सघे, बिजली काॾों भरे सघंदो। पहिरियां ई महांगा बि लॻी पई आहे, बिल घणा था अचनि। बाबा हिते मानी खाला माण्हू हलाक आहे, बिल काॾों भरे। ग़रीब माण्हू बिलनि में पूरा आहियूं। पहिरियां ई हुकूमत सां बाबा सस्ता ऐप करे असां लाइ, ग़रीबनि लाइ बिजली जा कुछ घटि करे, मानी लाइ कुछ घटि करे। पहिरियों गवर्नमेंट आवाम के फैसिलिटेट करे हर तरह जी। हुकूमत महांगाई के ॾिसे ऐं माण्हुनि जे बचनि खे ॾिसे। केरु बुखियो वेठो आहे, केरु सुखियो वेठो आहे। सरकारी सहूलतूं मुयसर आहिनि ई न, सिर्फ़ु टैक्स जे मथां टैक्स थो लॻो वञे, लेवी थी हले पई। 2018 में नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुई, 8 खां 9 रुपया यूनिट हुयो। 2023 में इमरान ख़ान जी गवर्नमेंट वञे थी पई, 13 रुपया यूनिट हुयो। अॼु जेको 50 रुपया यूनिट ताईं पुगी आहे वञी बिजली, उनजो ज़िम्मेदार केरु आहे? हुकूमत पंहिंजे मुंहं में बि त चमाट हणे। अगरचे इहे शयूं न आहिनि त असांजी डिमांड एतिरी आहे त कोई बिल त भरींदो कोन हूअं बि, छो जे ग़रीब जे वस खां मानी जो टुकुर बि हलियो वियो आहे। इन खां अलावा ॿियो छा कंदा माण्हू। हे था ॿुधी सखर जी आवाम जी राय त फ़ी यूनिट में 5 रुपया इज़ाफ़ो जेको कयो वियो आहे उनखे ख़तमु कयो वञे त आवाम जेको आहे इन मां सुख जो साह वठी सघे। जी।